ही कहाणी जो आहे पार्ट ॿियो। बादशाह जो ख्वाब ऐं चालाक कराणी। वज़ीर चयो बादशाह खे, बादशाह सलामत, इहो हिकु शहज़ादो न, इहा हिकु शहज़ादी आहे। वज़ीर बादशाह खे चयो, बादशाह चयो वज़ीर तोखे कीअं ख़बर पई इहा शहज़ादी आहे? शहज़ादो आहे सौ सिधो लॻो पियो, अहिड़ो ख़ूबसूरत नौजवान। चई न बादशाह, इहा शहज़ादी आहे। चई बादशाह सलाम जी यकीन नथो अचे मुंहिंजी ॻाल्हि ते, तूं इन खे ॾे दावत, त इहा दावत ते अचे त तूं वाट हिकिड़ो ठाराए उन जे अॻियो टपाएसि। जे मर्द हूंदो त ओड़े हिसाब सां टपंदो, जे औरत हूंदी त ओड़े हिसाब सां टपंदी। ऐं ॿियो नंबर, तूं शिकार ते तयारी कर। जंहिं महिल शिकार ते चई हलणो आहे, राति हिते रहांसि। ऐं जेको घोड़ो ॾींघो आहे, जेको औरत खे वेझो अचणु न ॾींदो आहे, इहो इन घोड़े ते इनखे चाढ़जांइ। जेकॾहिं मर्द हूंदो त घोड़ो न कुछंदो, जे औरत हूंदी त घोड़ो न वेझो अचणु ॾींदुसि। ऐं ॿियो नंबर त इहो बि जेकॾहिं पास थी वञे त पोइ शिकार ते वठे बा, जेको मारींदो उहो ई सीर ॾींदो। ठीकु आहे, इहे 4 शर्त हिन रखियसि। बादशाह सलामत वियो, उन साॻे सौदागर ॾे वियो, शहज़ादे ॾे। चईंदो आहे मुंहिंजी तूं दावत खाधियूं, पोइ वञजांइ, अगरि तूं न वञ। पर इन जेकी बि गुफ़्तगू कई बादशाह ऐं वज़ीर, इहो हुनारो तोतो ॿुधी वियो। तोते वञी हिन बादशाह खां अचण खां अॻे सारी हक़ीक़त कयसि त हीउ प्लान हिकु वज़ीर ऐं बादशाह चयो आहे। वज़ीर तोते शकिजी पियो आहे, तूं मर्द न औरत आहे, तुंहिंजा ज़ाहिर थी पई आहे तूं। ऐं ही जेका आहिनि तबका, इन्हनि में जे पास थी वञे त तूं मर्द आहे, जे न त या औरत तूं ज़ाहिर थी पवंदी आहे। हिन वक़्तु बादशाह साॻियो ई पुॻो, बादशाह दावत ॾिनसि, हिन दावत क़बूल कई। राति ही रहिया, उहो वाट बि ठाराए, उन वाट में ही टपी आयो सुकून सां। जे मर्द टपंदा आहिनि बुल हणी, औरत वांगुरु डिघो न। ऐं वरी राति जीअं घोड़े ते हिनखे तयारी हुई त बादशाह सलामत चयो तूं राति रहो, सुबुह हलंदासीं शिकार ते। हिनखे घोड़े जे अॻे हुन तोते ख़बर ॿुधाए छॾी हुई। हीअ वियो उन घोड़े ते, त घोड़ो त वाक़ई बि हिनखे वेझो परे ई खां ई हिन ते कावड़ करे पियो। हिन वञी आस्ते आस्ते घोड़े खे चई त मुंहिंजी इज़त जो सुवालु आहे, तोखे ख़बर आहे त मां हिकु औरत आहियां, पर हाणे मुंहिंजी इज़त जो सुवालु आहे, बसि हीअ ॿाहूं थी ॿधाई। हुनखे अहिड़ो कुझु हुन इलाज़ थो कया त घोड़ो हिन जी ॻाल्हि ते यकीन करे, मतिलबु त मुतमिन थी वियो। त बादशाह सलामत हिन ॾिठो त घोड़े खे हथु हणी थिए, घोड़ो कुझुसि ई कोन। चकर ॾेई वरी घोड़े खे साॻी जॻह ते ॿधे, हिनखे थी वई पक, हाणे घोड़ो बि बसि हुन वांगुरु जानवर आहे, सम्झी वियो ॻाल्हि खे। हीअ सुबुह थी खैर जी, साईं तयारु थिया सभु, भई त शिकार ते हलिणो आहे। बादशाह बि चयुसि त अॼु तोखे शिकार ते मूंसां गॾु हलिणो आहे। सो हे बादशाह जो हुकुम न मोटाए सघियो। सो वरी शहज़ादो शहज़ादी शहज़ादे जे रूप में बादशाह सां गॾु वज़ीर चयो त भाउ घोड़ो तुंहिंजो इहो बीठो अथई, सो इहो घोड़ो तुंहिंजे हवाले आहे, इन ते तूं हलंदी ऐं असां हिन ते हलंदासीं। सो हो जो शहज़ादी वई, शहज़ादे जे रूप में हुई, त घोड़े त कुझुसि ई कोन, वञी घोड़े ते चढ़ी। त वज़ीर ॾिठो बादशाह, बादशाह ॾिठो वज़ीर ॾे। बादशाह चयो त वरी अॻिते वज़ीर चयो चई न साईं औरत आहे, हो चई मर्द आहे। ॾिसे घोड़े ते टप ॾेई चढ़ी वञी, मर्द आहे तूं, वरी जॾहिं आहे तूं वरी छकियो आहे त छो औरत आई? चई न भाउ औरत आई, औरत न निकिरे त मूंखे जेरे गॾु जी पेट में लंघाए छॾिजांइ। इहा हिन जा ज़बान थियल हुई। हलंदे हलंदे हाणे ॿियो शर्त इहो ई हुयो त जेको मारे सो ई सीर जी। हाणे हिन सोचियो त हाणे न मारींदमि न सीर ॼऊं, हासकार ॼाणी वाणी कहिड़ी शइ बि ॾिसे उनखे हणाई न, तीर त हणे पर हासकार निशान न वठे। साईं हल 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 चई हाणे वज़ीर जी रुॻो अखि हिन मुंहिंजे त मन खां काशे किरे, मन काशे किरे त मन सीर जी ख़बर पए, कार पर काशे बि न किरी। बादशाह सलामत चई ॾिठी त हे छोकिरो आहे न, हिन चयो हाणे बादशाह सलामत आख़िरी मुंहिंजो ही तूं अर्ज़ु ॿुध, सभिनि खे ऐलान कर जेका बि काफ़िले हलंदे हे तलाउ ते पुॻा, हिन तलाउ ते सभु को तड़ करे, सो पंहिंजे हिसाब सां तड़ करे, जे आम्हूं साम्हूं हर को ऐं लटा कपिड़ा मटे, त इन हिसाब सां हाणे जेकॾहिं हाणे हिन चयो त मरी विया त हिन बादशाह सलामत जे बादशाह सलामत मूंखे थोरो झंग जो ख़्यालु बि आयो आहे, ऐं थोरो मां साइड ते छा विड़ियांसि विझंदुमि, सो मूंखे इजाज़त ॾे। हिन जो सही आहे। हीअ वञी पंहिंजे मुंहं जे पासे ते वञी उते
तलाउ में लथी लटा लाए वज़ीर हलंदो छपंदो वञी उन लटनि जे मथां चढ़ी वेही रहियो। त हाणे निकिरे त ज़ाहिर थिए न साईं। वज़ीर चयो और मर्द आहीं तूं छोकिरी आहीं छोकिरो आहीं बसि। चईं बसि वज़ीर तूं सचो आहियां मां औरत, पर हाणे तोखे कहिड़ो फ़ाइदो कयो, तूं हेॾो जुतो जेत कई, दरिया ठारायई, वरी घोड़ो ॾींको, वरी साईं शिकार थिए, इहो सॼो सिस्टम तोखे कहिड़ो फ़ाइदो पवंदो। चई मां औरत आहियां त वरी बि बादशाही मूंसां शादी कंदो न, तोखे वज़ीर कहिड़ो फ़ाइदो पवंदो। मां त चवां त तूं शादी कर। वज़ीर खे चयो उन शहज़ादीअ वज़ीर खे चई त हाणे बादशाह ॾे तूं वठी हलंदे, बादशाह त उहो ई साॻियो तूं खणी तोखे वधि में वधि इनाम ॾींदो, बाक़ी शादी त तूं ई कोन कंदे न, बादशाह कंदो न मूंसां। हिन जो चईं त सच थी। चई हाणे तूं हिकु कमु कर, तूं चवें त हीउ छोकिरो आहे औरत न आहे। चई ईअं चवंदो मां त जहिड़े गॾ जे पेट में लॻाए छॾींदो। चई जहिड़े गॾ जो जेको इलाजु न आहे न, बादशाह जो ॿियो बि हिकिड़ो ओहलो हूंदो आहे, जेको बि हुन वांगुरु हूंदो आहे उनखे मुल्क निकाले बि ॾींदा आहिनि। तोखे मां मुल्क निकाली वठाए ॾींदुमि, पोइ तूं मां वञी गॾिजी वञी मुंहिंजे मुल्क ते शादी करे वेही रहिजांइ तूं मूंसां। हिन जो वाह ई सलाह ॾिनी अथई। हिन जो मोटी जे वापसि आया साॻे मुल्क ते घर बादशाह हवेलीअ में। बादशाह खे चयईं बादशाह सलामत, औरत न आहे, हीअ त मर्द हो। चयईं त उते महिल कार हुन ऐलान कयईं त हिनखे जहिड़े गॾ जे पेट में लॻायो, त उते ई हुन शहज़ादीअ चयो त बादशाह सलामत तव्हांजो ॿियो बि कौल हूंदो आहे, जहिड़े गॾ जे पेट में जीदान ॾींदा त हुनखे मुल्क निकाल ॾींदा। चई सही आहे, मां हिनखे मुल्क निकाल थो ॾियां। हुन देरी न कई, हुनखे मुल्क निकाल ॾेई छॾी। ऐं हीअ साईं ॿाहिरि निकिरी वञी वेही रहियो त हीअ बि शहज़ादी हली हली अची हुन ॿेड़े जे आॾो थी। हिन वज़ीर खे हिन चयो वज़ीर हाणे तोखे मुल्क निकाले अची वियो आहे, जेकी शइ बि अथई पंहिंजो सामान चपड़ जेका बि ॿेड़े में रखली तूं हलिया हलूं। हिन ते हाणे बादशाह जो वज़ीर हो, हिन वटि बि हर शइ हुई, जेकी शइ बि हुयसि, ॿार बचा जेका बि हुयसि, हिन सोन दुनिया जेकी बि आहे ढोए ढोए वञी ईअं ॿेड़ो फुल करे छॾियो। साईं हिन खे चयईं त हाणे वज़ीर सभु शइ अची वई। चई हा सभु शइ अची वई, पोइ हिते छा आहे? चई पोइ हिते घरु बीठो आहे। चई घर जो छो रायूं, हिनखे तीली ॾेई अची आहे न। हिनखे चई तूं घर खे तीली ॾेई सफ़ा करे पर माण्हूअ खे ख़बर पए त वज़ीर वाक़ई वियो हलियो, न ग़ैरती आहे नकारो आहे। हे पियूं तीली ॾियणु वियो त पोयूं उहा देरी न कई, ॿेड़े जा रसा छोड़े रवानी थी पई। वज़ीर जो तीली ॾेई घर खे सफ़ा पट परवाट करे अची पुॻो, ॾिसे त दरिया हुनजी कपर ते न ॿेड़ो न ॿार बचा। वज़ीर उन महिल ऊंधा गोॾा करे वेही रहियो त उहे 4-5 ॼणा बि अची पुॻा, जेको शहज़ादीअ जो मुड़ुसु ऐं चोर ऐं 2 भाउ, जेको जंहिंजो भाउ मारियईं, टियों जेको हे बादशाह जो वज़ीर। 3-4 थी विया जेका बि हुआ इहे अची पुॻा। त हिन चयो त भाउ हेड़े आरे पारे औरत मूंसां हेड़ो ज़ुल्म करे वई। चई असां इन औरत जे गॾु असां बि आहियूं। चई त हाणे वई काॾे? चई हिन तरफ़ वई। हीअ बि 3-4 टोटल जेका बि हुआ सभई रवाना थी पिया। हीअ बि हलंदी हलंदी वञे पई, हिकु बादशाही में अची पुॻी सुठी मंज़िल करे। उते हिन तोतो खोलियो, उन तोते सॼे तोतो उन बादशाही में दाख़िल थियो। सॼे मुल्क जो रिज़ल्ट हुजे उन बादशाह जो, उन राति ई बादशाह मरी वियो हुजे ख़ुदि उन मुल्क जो। बादशाह जो हिकु वसियत करे वियो हुजे, उनखे औलाद वग़ैरह कोन हुजे पुट वुट जी, पोइ उहो वसियत करे वियो त जेको बि पहिरियों मुंहिंजो अचे मुंहिंजे जनाज़े अॻियां ईंदो त मुंहिंजी सॼी जेकी बि आहे तख़्त बादशाही उनखे ॾिजो। ॿियो नंबर हीउ मुंहिंजो बाज़ आहे, बाज़ हीउ जंहिं ते बि वेहे तव्हां उनखे मुंहिंजी तख़्त ॾिजो। हीअ सॼो हाल अहिवाल वठी तोतो अचे वरी साॻियो अचे हिनखे ॿुधायईं त हिन बादशाहीअ जो बादशाह मरी वियो आहे। सो बादशाह जो कौल थियल आहे त जेको बि आम्हूं साम्हूं मुंहिंजे जनाज़े जी अचे त उनखे बादशाह बणायो वञे, ऐं जिते मुंहिंजो हुन बाज़ विहे त उनखे बादशाही मुंहिंजी ॾिनी वञे। हिन चयो ॾिसी ॿुधाए त हीअ कंहिं महिल निकिरंदा ऐं कहिड़े पासे निकिरंदा, त मां उन पासे ॾियो वञा। हुनजो शहज़ादी चयुसि मर्दाने वेस में त हुई। हे साईं उते घोड़ा ॿोड़ा ॿधी ऐं हीअ रवानी थी पई उन पासे ॾे ईंदो। हीअ जनाज़ो पिया खयूं अचनि बादशाह जो। ॾिठनि त शहज़ादो हसीन ख़ूबसूरत अचे थो पियो आम्हूं साम्हूं।
सभिनी चयो त बादशाह जो कॉल थियल आहे, जेको बि मुंहिंजी जनाज़े आहे मूंसां नओं माण्हू अचे त उनखे तव्हां बादशाही ॾिजो मुंहिंजी। सो हिनखे चई त तूं वेह हली, असां अचूं था। उहो बाज़ बि हिननि छॾियो त बाज़ बि उन ते ई वेठो। साईं हिनखे विहारियूं हलिया विया। हीअ जनाज़ो दफ़नाए रस्म पंहिंजी पूरी करे मोटी आया। हिनखे जेको बि हुयो बादशाही लिबास वग़ैरह पाराए हिनखे बादशाह सलामत क़बूल कयुनि। सॼी अवाम हिनखे बादशाहीअ ते विहारे छॾियो। त हिन वरी हिकिड़ो कमिरो हुयो, उन में बादशाह जेका वज़ीर जे ॿार बचा जेकी बि दुनिया उन में रखाए छॾी। हीअ ऐं बादशाह सलामत थी वियो, बणिजी वई। ऐं उन बादशाह सलामत जेको गुज़ारे उनखे 7 ज़ालूं हुयूं। 7 ज़ालुनि जो ॿुधो त असांजो आयो आहे नओं बादशाह, ख़ूबसूरत हसीन नओं जवान छोकिरा अटा। सो हुनखे अफ़सोस जो हुयो न बादशाह जे मरण जो, उहो त उन विसरी वियो। उहो पंहिंजे शौक़ में रहियूं त हाणे त असांजो मालिक अची वियो, अची पुॻो उते। हाणे शहज़ादियूं वेठियूं हुजनि, हिक खां बीण लॻी पई हुन 7 शहज़ादियूं। हिन ॾिसी सभिनी ॾिठो अची बादशाह सलामत उन सां मिलियूं त हाणे बादशाह सलामत हुयो ई कोन, हूअ बि औरत हो बि औरतूं। त हाणे हिन जो सोचियो हाणे कीअं मसइलो थिए। हीअ हुकूमत पंहिंजे हिसाब सां करणु लॻो ऐं हीअ बि 2-3 ॾींहंनि में पुॻा। जेका हे हिन जो मुड़ुसु ऐं चोर ऐं जंहिंजूं जंगूं घोड़नि जूं वढियईं ऐं जंहिंजो भाउ मारियईं ऐं जंहिंजा वज़ीर जा 12 बचा खणी आई। इहे 5 ई हमराह अची पुॻा उन बादशाहीअ में। उन बादशाह जी हमराह ॾिठनि त दरिया जे कपर सां त अचनि पिया। ॾिठनि त ॿेड़ो साॻियो ई, ॿेड़ो न सुञातो त ॿेड़ो त असांजो आहे। उन भाउ सुञातो, चई जॾहिं ॿेड़ो हिते आहे त उहो बि हिते हूंदो। हलो हिन बादशाहीअ में बादशाह खे वञी असां दांहुं ॾियूं त बादशाह असांजो फ़ैसिलो करे। हे असीं बादशाह हाणे हिन बादशाह खे हिन अॻे ख़बर पइजी वई त ॾिठईं हिन त लिकी छपी त वाक़ई बि साॻा ई मुंहिंजे कढाया आहिनि पीछे में। हिन कारंग ॿियनि खे हुकुम कयो, जेका बि हाणे बादशाही हुकुम त हुयो, सभिनी खे चयईं जेको फलाणे हमराह बादशाह जेको हिन मुड़ुसु हुयो शादी थियल, चई इनखे खणी वञो। हजम वठी इन वार तार ऐं बादशाही लिबास पाराए सॼो सफ़ा अहिड़े हिसाब सां वठी अचे हवेली में वठी अचोसि। हीअ हिनखे विया वञी ॿ चौकीदार जो विया, 3-4 त वञी बादशाह उहो जेको हुयो उनजे मथां फिरी बीह रहिया। हाणे हुन त ॾिजो ॾकी वियो साईं, हाणे अलाए छा कंदा, अलाए काॾे था मूंखे पटियूं वञनि। खणी वञी हज सैलून वारे हज में वञी विहारियसि। सॼो सेटअप कराए सफ़ा बादशाही वॻा सॻा ॿिहारे ऐं हवेली में वठी वियसि। त उते वरी हुन बि अहिड़ो कमु कयो, लिबास सॼो पंहिंजो लाहे ऐं औरातणो पाए ऐं हुननि जी 7 औरतुनि जे अॻियां बीह रही ऐं हुनखे पंहिंजे मुड़ुस खे घुरईं। चईं त बादशाह न आहियां, मां शहज़ादी आहियां ऐं हीअ मुंहिंजो मुड़ुसु आहे। हीअ जहिड़ी तव्हां आहियो तहिड़ी मां आहियां। हीअ मुंहिंजो मुड़ुसु आहे, जॾहिं तव्हांखे क़बूलु आहे अलाए न। त हुननि 7 चयो त जॾहिं तूं क़बूलु कयो आहे त असांखे बि क़बूलु आहे। हीअ बि असांजो हीअ मुड़ुसु आहे असांजो बसि। हो यार ॾिठो ॾाढो माई सां ख़ुशि थियो ऐं हो त हाणे खंभिजी वियो हुननि जे अॻियां, अलाए काॾे बादशाह खणायो हो, वाइड़ा लॻा वेठा वञनि। हाणे बादशाह सलामत अचे त हाणे हिन को फ़ैसिलो करायूं। हाणे त साईं बादशाह हुयो कोन, हिनखे बादशाह उहा औरत ई कोन निकिती। हिनखे मोकिलियईं, जेका बि हिनखे आर्डर ॾिनई त बाबा जेको वज़ीर आहे हिनखे पंहिंजे वज़ीर जे हिसाब सां हिते कमु करे त सही आहे, न त फलाणी जॻह ते 12 बचा ऐं कोठी वेठी अथसि। जंहिंखे मुल्क निकाली थियो, हुनखे 12 बचा सभु कुझु हुते मिली आहे मुल्क निकाली। बाक़ी हू बादशाह न आहे, उहा औरत आहे ऐं हूअ बि शहज़ादी बि चयो त मां औरत आहियां सभिनी सां मिली। ऐं हुनखे जेको भाइर हुयो, जेके जुर्म हुयो, जेके जहिड़ी सज़ा ॾियणी सभिनि खे ॾेई कल्ह ॾिठमि ॾाढो ख़ुशि लॻा वेठा। इहा ॻाल्हि साईं हुते हीअ बि पंहिंजे भाइरनि ॾे वापसि पीउ माउ ॾे मोटी वियो। शहज़ादो पंहिंजी घरवारी वठी ऐं मुल्क उन वज़ीर जे हवाले कयूं विया। वज़ीर उते रही पियो 12 बचे ऐं हू पंहिंजे उन पराई बादशाहीअ ते विया हलिया। कल्ह ॾिठासीं ॾाढा ख़ुशि लॻा वेठा। हीअ ॻाल्हि हिते पूरी थी वई। त असां सां जुड़े रहण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। वरी नेक्स्ट वीडियो मिलंदो हिन ई तव्हांखे टॉपिक ते। अस्सलाम वालेकुम।